अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं हिन वक़्तु मुल्क में जेका मुआशी सूरत हाल आहे। माण्हू रोडनि ते आहिनि, माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि, माण्हू बाहियूं ॾेई रहिया आहिनि, ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि, बिजली जा बिल साड़े रहिया आहिनि ऐं हुकूमत केयरटेकर हुकूमत आहे। ज़ाहिर आहे उहा उनजो बिल्कुलु क्लियर कट इहो चवणु आहे त IMF जी मर्ज़ी खां बिना हू कुझु बि नथा करे सघनि। इन हवाले सां अब इजलास पिणु थिया, पर बिजली जे ॻरनि बिलनि में रिआयत या रिलीफ जे हवाले सां को बि फ़ैसिलो न थी सघियो। इन हवाले सां अॼु जेको वर्चुअल ॻाल्हि ॿोल थी आहे, मुज़ाकरात थिया आहिनि IMF सां, उन में पिणु IMF इहो चवणु आहे त जेकॾहिं टैक्स घटाया वञनि था त पोइ आवाम खां उगाड़ी कहिड़े मद में थींदी। इन हवाले सां प्रॉपर प्लान IMF पारां घुरियो वियो आहे। जेसिताईं IMF राज़पो नथी ॾेखारे, IMF रहम नथी करे, तेसिताईं आवाम तां महांगाई जी या मुसीबत टरी न सघंदी। माण्हुनि खे इहे ॻरा बिल मोकिलिया वेंदा, इहे टैक्स जी उगाड़ियूं कयूं वेंदियूं ऐं इन ई तरह माण्हुनि खां वसूलियूं कयूं वेंदियूं। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि ॿोल कंदासीं इलेक्शन जे हवाले सां। पीपल्स पार्टी जे वफ़द इलेक्शन कमीशन सां मुलाक़ात कई आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जो इहो चवणु आहे त आइनी तौरु चूंडूं 90 ॾींहंनि अंदरि थियणु घुरिजनि। इलेक्शन कमीशन चूंड तारीख़ जो ऐलान करे, जॾहिं तकबंदियुनि जे हवाले सां पीपल्स पार्टी जो चवणु हो त नई जेका डिजिटल मरदमशुमारी आहे, उन जे जेका वेबसाइट ते नतीजा आहिनि, उन्हनि जे हवाले उन्हनि में जेके शाइदियूं मिलियूं आहिनि, उन्हनि में आबादी घटि ॾेखारण जे हवाले सां उन्हनि वटि वाज़े सबूत आहिनि। पर हू चाहिनि था त चूंडूं वक़्त ते थियनि, 90 ॾींहंनि अंदरि थियनि। तंहिं करे नयुनि तकबंदियुनि जी ज़रूरत न आहे। पुराणी तकबंदियुनि तहत इलेक्शन कमीशन चूंडूं कराए सघे थी। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ इंतहाई सीनियर सियासी अगवान ताज हैदर साहब। ताज साहब, वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। ताज साहब, क्या कहिएगा, पीपल्स पार्टी के वफद ने, जिसमें आप भी शामिल थे, पीपल्स पार्टी के वफद ने इलेक्शन कमीशन से मुलाकात की है और 90 दिन के अंदर जो आईनी टाइम पीरियड है उसमें इंतखाबात कराने का जो है वो कहा गया है कि इलेक्शन कमीशन इस हवाले से डेट अनाउंस करे। क्या कहेंगे आप? देखिए, इलेक्शन कमीशन जो था वो हल्का बंदी के लिए टाइम मांग रहा था और अब जबकि हमारे साथ बहुत बड़ी धांधली की गई और हमारी आबादी कम की गई सिर्फ इसलिए कि सीटों वही रहें जो कि पहली थी, तो नई हल्का बंदी का कोई जवाब पैदा नहीं होता। हमने उनको यही समझाया कि देखिए, सीटें तो वो की वही हैं जो कि पहले थी, तो आइन जो है वो इस बात की ताकीद नहीं करता कि नई हल्का बंदी की जाए। उसी पुरानी हल्की बंदी के ऊपर आप जो है वो इंतखाबात करा सकते हैं। तो ये बात उनकी समझ में आई है और उन्होंने यही कहा है कि हम कम से कम टाइम के अंदर ये तमाम चीज़ें मुकम्मल करके और कोशिश करेंगे कि इंतखाबी शेड्यूल जो है वो हल्का बंदी के दौरान ही जो है वो अनाउंस होता है। तो देखिए अब क्या फैसला होता है। ताज साहब, जरा ये वजाहत से बताइएगा कि जब डिजिटल मरदमशुमारी के नतायज को पे एग्री किया गया, उसको माना गया, CCI की मीटिंग में भी वजीर आला सिंध ने उस वक्त वोट किया था, उस पर कोई जो है वो दो राय नहीं है, तो उसके बाद हल्का बंदी, आप ये कहना चाह रहे हैं कि डिजिटल आदमशुमारी के नतायज को तो माना गया, वोट किया गया उसको CCI के इजलास में, लेकिन हल्का बंदियां वही पुरानी होंगी? देखिए, जो जवाब दिया गया, यानी एक तो शुरू में हमारे साथ हमारी आबादी कम की गई। अच्छा, उसके बाद जो मरदमशुमारी के दौरान आबादी वेबसाइट पे दिखाई जा रही थी जी, उसको CCI के इजलास के शुरू में कम करके दिखाया गया। यानी सिंध की आबादी जो थी उसको मजीद कम किया गया। बलूचिस्तान की आबादी, जिसका कि जाहिर है कोई जवाब नहीं है, आप खुद अगर गिनती कर रहे हैं और गिनती करके एक आप दे रहे हैं और वो उस पर भी कम करके दे रहे हैं, तो फिर जो आपने बताया है कि जी ये आबादी है, तो कम से कम उसके ऊपर तो आप रहे, उन्होंने और उसके अंदर कमी कर दी। अब ये कि जब बात की गई और तो उसका जवाब ये दिया गया कि साहब पार्लियामेंट तो नेशनल असेंबली तो थी नहीं, तो सीटें तब्दील नहीं हो सकती थी, तो सीटें वही की वही रहेंगी क्योंकि उसके लिए आइन में तरमीम की जरूरत पड़ती। तो अब सीटें अगर वो की वही रहेंगी और
اس میں مراد علی شاہ صاحب نے جو پہلی بات کی تو وہ یہی کی کہ اگر سیٹیں وہ کی وہی ہیں تو حلقہ بندی جو ہے وہ تو نئی حلقہ بندی تو آپ کو نہیں کرنی. تو پھر اتنا وقت جو ہے وہ اچھا ادھر سے کہا گیا کہ جی ہاں نئی حلقہ بندی کی ضرورت نہیں ہے تو پھر کیوں آ کر آپ اس میں تاخیر کر رہے ہیں. تو بات ہم نے سمجھائی ہے, بڑے اچھے ماحول میں میٹنگ ہوئی تھی. الیکشن کمیشن جو ہے اس نے یہی کہا کہ ہم آپس میں بیٹھتے ہیں اور اس پہ کوئی کوشش انہوں نے یہی کہا کہ ہماری کوشش یہی ہوگی کہ انتخابی شیڈیول کا اعلان ہو جائے اور کم سے کم مدت کے اندر یہ انتخابات کرا دیے جائیں. تاج صاحب لیکن صرف پیپلز پارٹی نہیں, الیکشن کمیشن کی اس حوالے سے دوسری پارٹیوں سے بھی مشاورت ہوگی. آپ سمجھتے ہیں کہ پیپلز پارٹی کے علاوہ جو آپ لوگوں کی رائے ہے اس سے تمام تر سیاسی جماعتیں جو ہیں وہ متفق ہوں گی, جبکہ ایم کیو ایم پاکستان اس حوالے سے بھرپور احتجاج اپنا ریکارڈ کرا چکی ہے؟ نہیں وہ ہے لیکن یہ کہ اول تو ہمیں اپنی رائے دینی تھی اور اپنی رائے جو تھی وہ دلیل کے ساتھ ہمیں دینی تھی. اور یہ کہ میں نے خود کہا کہ جناب کہاں کہاں آپ ہم سے سمجھوتا کرائیں گے صرف اس لیے کہ الیکشن جو ہے وہ ہونے ملک کے اندر, وہ آپ اس کی وجہ سے آپ ہمیں مسلسل پیچھے دھکیلتے جا رہے ہیں. تو اب کم از کم یہ تو اتنا تو کیجئے کہ الیکشن اپنے وقت پہ کرا دیجئے. اور پھر میں نے یہ بھی کہا کہ صاحب اس میں سب کی عزت سے سب سے زیادہ فضیلت آپ کی ہے, جو کچھ بھی کیا وہ دوسرے اداروں نے کیا ہے, آپ کا ایک آزاد ادارہ ہے جس کے لیے ہمیشہ ہم نے کوشش کی ہے کہ اس کے اختیارات بڑھائے جائیں. تو آپ ان اختیارات کو استعمال کیجئے اور ہم کوئی ایسی دشواری نہیں دیکھتے اگر نئی حلقہ بندی نہیں ہو رہی کہ وہ 90 دن کے اندر نہیں کرائے جا سکتے انتخابات. تاج صاحب 90 دن کے اندر ایک آئینی ظاہر ٹائم پیریڈ ہے, 90 روز کے اندر انتخابات ہو جانے چاہیے. آپ سمجھتے ہیں کہ اتنے دن گزر چکے ہیں, الیکشن کمیشن دوسری جماعتوں سے بھی ان کی مشاورت ہوگی, تو کیا حتمی فیصلہ سامنے آ سکتا ہے؟ پیپلز پارٹی نے تو اپنی رائے دے دی, لیکن ظاہر حلقہ بندیوں کا معاملہ ہے نہ اس طرف ہوا ہے ابھی تک نہ اس طرف ہوا ہے. ایم کیو ایم سمیت دوسری جماعتوں کے اعتراضات اس حوالے سے برقرار بھی ہیں کہ اگر ڈیجیٹل مردم شماری کے نتائج مانا جاتا ہے تو اس کے تحت نئی حلقہ بندیاں بھی ہوں گی. نہیں, ڈیجیٹل جو مردم شماری ہوئی ہے جو کہ ہمیں ویب سائٹ کے اوپر دی گئی اور جس کے اسکرین شاٹس ہم نے لیے, اس سے بھی کم کر کے آبادی, اچھا, یعنی جیسے میرپور خاص ڈویژن کی میں نے انہیں کاغذات ان کے حوالے کیے کہ جو ویب سائٹ کے اوپر دیا گیا تھا وہ کوئی 52 لاکھ تھی میرپور خاص ڈویژن کی آبادی, اس کو کم کر کے 45 لاکھ کیا گیا. یعنی خود اپنے اعداد و شمار کو بھی انہوں نے نہیں مانا ہے. سر پارکر جو ہمارا محبوب علاقہ ہے اس کی آبادی کوئی 20,70,000 اس میں آئی تھی ویب سائٹ کے اوپر, اس کی آبادی کم کر کے 17 لاکھ کی گئی ہے. تو بھئی جو تم خود فگر دے رہے ہو یار وہ تک نہیں مان رہے. تو یہ جو ہے, اور اب جس وقت آپ نے جواز اس کا یہ دیا کہ صاحب کیونکہ حلقہ بندی جو ہے اپنے نئی سرے سے وہ سیٹیں نہیں دی جا سکتی پروونسز کو, لہذا سیٹیں وہ کی وہ رہیں گی. تو اب جب سیٹیں وہ کی وہ رہیں گی تو آئین جو مدت دے رہا ہے اس کے اندر آپ انتخابات کریں. تاج صاحب کراچی کے علاوہ سندھ کے باقی تمام اضلاع کی آبادی کم کر کے دکھائی گئی ہے, کراچی کی بڑھا کے دکھائی گئی. یہ جو کیس بنتا ہے, یہ جو معاملہ ہے جس کا اعتراف آپ نے بھی کیا کہ ویب سائٹ پہ کچھ چیزیں اور تھیں اور نتائج سامنے کچھ چیزیں اور تھیں جن کے آپ نے اسکرین شاٹس بھی لیے, اس حوالے سے پیپلز پارٹی کیا کورٹ میں جائے گی, کہیں کلیم کرے گی؟ دیکھیے اس وقت ترجیح ہماری یہ ہے کہ ملک میں انتخابات ہو جائیں اور اس کے بعد پھر کیونکہ یہ اتنے کھلے شواہد ہیں کہ آپ خود اپنے کر کے اگر ہم اسے درست مان بھی لیں کہ آپ نے, حالانکہ وہ درست نہیں ہے, اس کے اندر کل میں نے سندھ کی جو مجموعی آبادی ہے وہ کاغذ بھی ان کے حوالے کیا کہ جناب اس طریقے سے ہم کیلکولیٹ کرتے ہیں, حساب لگاتے ہیں اور 8.5 کروڑ آبادی آتی ہے ہماری. تو یہ جو ہے وہ میں کہ بھی کہاں تک آپ سندھ کو
جو ہے وہ آپ دبائیں گے اور اس طریقے سے حقوق کو آپ ہمارے لیں گے. اب کم سے کم یہ حق تو ہمیں دیجیے کہ وقت پہ الیکشن ہو جائیں. ٹھیک دار صاحب، اب یہ کہیے گا کہ اس وقت جو ملک میں معاشی صورتحال ہے، آج یا کل میں جو پیٹرولیم کی قیمتیں مزید بڑھیں گی، بجلی کے جو بل ہیں وہ سارے ملک میں جلائے جا رہے ہیں، لوگ احتجاج کر رہے ہیں، لوگ خودکشیاں کر رہے ہیں، کون ذمہ دار ہے اس تمام صورتحال کا؟ کیئر ٹیکر حکومت ان تمام معاملات کو سنبھال نہیں پا رہی کیونکہ یہ ماضی کی حکومتوں کے ایگریمنٹس تھے جن کو فالو کرنا ہے کیئر ٹیکر حکومت نے. نہیں، وہ آخری 15-20 دن کے اندر ڈار صاحب نئے ٹیکس لگا کے جی وہ گئے ہیں اور اس کی وجہ سے اس مہینے کے بل جو ہیں تو وہ زیادہ آ گئے. لیکن ایک چھوٹی سی بات جو کہ آج اخبارات میں سب میں نہیں، لیکن یہ کہ ایک انگریزی کا جو بڑا روزنامہ ہے اس کے اندر تفصیل سے آئے. ہم نے شاید آپ سے پہلے بھی ذکر ہوا تھا کہ ایک ریزولوشن میں نے اور سلیم مانڈی والا صاحب نے ڈالا ہوا کہ اب جو آپ کوئی بھی بجلی بنائے گا وہ آپ براہ راست جو صارفین ہیں ان کو دے سکیں گے. اور جو انڈسٹریل زون ہیں ان کے اندر اگر آپ سولر پارک لگاتے ہیں تو آپ بہت سستی بجلی جو ہے وہ دے سکیں گے. اچھا، اب ہم نے بھی کوئی 2 لاکھ سولر پینلز گھروں کے اوپر لگائے ہیں، لیکن بہرحال 21 لاکھ لگانے ہیں تو وہ بہت ہی چھوٹی تعداد وسائل کی کمی کی وجہ سے. اب ایک یہ سہولت ہو گئی ہے اور کچھ لوگ آگے آئے ہیں کہ ہم بجلی بنا کے اور صارفین کو اور اس کی اجازت جو ہے وہ مل گئی ہے. تو میں سمجھتا ہوں کہ وہ جو ریزولوشن ہم نے پاس کیا تھا اس کی اگر اور مطلب پیش ہم نے کیا تھا، پوری سینٹ نے اتفاق رائے سے وہ منظور کیا تھا ریزولوشن، تو اس پہ عمل درآمد اب بہت جلدی شروع ہوگا اور بجلی کے نرخ جو ہیں وہ بہت کم ہو جائیں گے. یہ میری سمجھ میں بات آتی ہے. ایک چھوٹا سا موقع ہمیں یہ ملا ہے کہ جس پہ ہم آگے بڑھ سکتے ہیں. لیکن اب اگر نگران وزیر اعظم بھی یہ کہہ رہے ہیں کہ جی ہمیں تو اگر باتھ روم بھی جانا ہو تو IMF سے پوچھ کے جانا پڑتا ہے، تو اب یہ جو ہے بہت زیادہ ہے. اب سارا مسئلہ معیشت کا یہ ہے کہ IMF سے دور نکل کے اور ان کی پابندیوں کا جتنا بھی وقت ہے وہ پورا کر کے کس طریقے سے ہم اپنی ملک کی پیداوار کو بڑھا سکتے ہیں، کیونکہ ٹیکس جو جمع ہوتا ہے وہ پیداوار بڑھا کے آپ 2 طریقے ہیں، یا تو آپ ٹیکس کی شرح بڑھا دیں اور لوگوں پہ ظلم کر کے وہ ٹیکس جمع کریں. دوسرا یہ ہے کہ ملک کی پیداوار بڑھائیں اور ملک کی پیداوار پہ کم ٹیکس ہو لیکن جو مجموعی ٹیکس ہے وہ زیادہ آپ جمع کر لیں. تو ہم تو اس دوسرے طریقے پہ چلتے ہیں اور بجلی کی اگر نرخ کم کیے جا سکتے ہیں تو میں سمجھتا ہوں کہ ملک کی پیداوار ایک دم اوپر جائے گی. اب آپ دیکھیے کہ دہلی کے اندر کیجریوال مفت بجلی دے رہے ہیں، جی یعنی وہاں بجلی کے بل نہیں آتے، انڈسٹری ہو، گھر ہو یا جو بھی ہو. انہوں نے پنجاب کے اندر الیکشن جیتا اور پہلا اعلان کیا کہ یہ 300 یونٹ تک بجلی سب کے لیے فری ہے. وہ اس لیے کہ وہ سولر سے بجلی بنا رہے ہیں. اچھا، اب ہم بھی جو کر رہے ہیں، اب بہت آپ دیکھ رہے ہیں کہ جو طریقہ آ رہا ہے تو لوگ اپنے گھروں کی بجلی اور دفتروں کی بجلی سولر سے، ہماری پارلیمنٹ 10 سال سے سولر کے اوپر بجلی بنا رہی ہے، اور بجائے اس کے کہ بجلی کی بل دے وہ بجلی بیچ رہی ہے اسلام آباد کی کمپنی کو اور کوئی 1 کروڑ روپے مہینہ پارلیمنٹ سے اٹھا رہی ہے. تو اب یہ طریقہ کار جو ہے یہ ایک کارآمد طریقہ کار ہے اور اس طریقہ کار سے ہم آگے چل سکتے ہیں. آگے یا تھر کے اندر جو بجلی بن رہی ہے، جو ہمارا یہ لیٹسٹ لگا ہے پلانٹ، وہ 3 روپے یونٹ پہ بجلی بنا رہا ہے. تو اگر ہم اپنی ڈسٹریبیوشن ہاتھ میں لیں، جس کا کہ مراد علی شاہ صاحب نے اعلان کیا تھا کہ ڈسٹریبیوشن کمپنیز کو ہم خود لیں، تو وہ 3 روپے کی بجلی جو ہے وہ ہم خرید کے اور اس پہ جو ہے وہ سستے داموں ہم سپلائی کر سکتے ہیں. اسی طریقے سے آپ نے یہ بھی اعلان پڑھا
सिंध हुकूमत का कि हम थर की रेलवे लाइन जो है वो चोर तक, इस्लाम कोट से चोर तक ले जाएंगे और $37 फी टन हम कोयला सप्लाई करेंगे जो हमारे पावर प्लांट्स हैं उनको। अब इस वक्त तो $400 फी टन के रेट पे पावर प्लांट्स खरीद रही हैं, तो ये सस्ता कोयला अगर मैसर होगा तो बिजली का रेट जो है वो नीचे आएगा। थोड़ा वक्त इसके अंदर जरूर लगेगा, ये मैं मानता हूँ, और लोगों की हालत अजहद खराब है कि वो बिल्कुल और हमारे तो सामने यानी एक साहब मुझे बता रहे साहब 25,000 तनख्वाह है, ये 26,000 का बिल आ गया, बिल्कुल तो मैं क्या किसी से 1,000 रुपए कर्ज लेके ये बिल अदा करूं। और अब ये लोगों की सूरत हाल है कि खाने को उनके पास नहीं है, सिर्फ इसलिए कि ये टैक्स बड़े बड़े लगा दिए गए हैं। दूसरे ये कि डॉलर जो नीचे गया है और डॉलर जो ऊपर गया है उसकी वजह से जितनी भी तेल है या कोयला है बरामद किया जा रहा है उसकी कीमत जो है वो बहुत ज्यादा बढ़ गई। तो ये अल्लाह ने हमें इतनी बड़ी नेमत कोयले की शक्ल में सर में दी है, ये अगर हम न सिर्फ अपनी पावर प्लांट्स को बल्कि इसको बरामद भी हम बड़े आराम से कर सकते हैं। तो ये इंशाल्लाह 1 साल 1.5 साल की बात है, ये शुरू हो जाएगा सिलसिला। फिर ये इजाजत मिल गई है तो मुझे यकीन है कि लोग यानी मेरे इल्म में है कि एक 400 मेगावाट की प्लांट वो नूरी आबाद के करीब जो है वो लग रही है, नूरी आबाद और पोर्ट कासिम के दरमियान, जो कि बहुत सस्ती बिजली जो है वो पैदा करेगी। देखिए एक मुसलसल कोशिश की जरूरत है और इससे जो है मसाइल को मैं समझता हूँ बड़ी हद तक संभाला जा सकता है। बहुत शुक्रिया ताज हैदर साहब, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, पीपल्स पार्टी से ताल्लुक़ रखंदड़ सीनियर सियासी अगवान सेनेटर ताज हैदर असां सां गॾु हो। ताज हैदर साहब शायद इहा ॻाल्हि विसारे वेठो त नून लीग जी हुकूमत सां गॾु पीपल्स पार्टी उन्हनि जी इतिहादी हुई ऐं डार जेके बि फ़ैसिला कया IMF सां या गुज़िरियल हुकूमत 16 महीननि में जेके बि क़दम खयां, जेके एग्रीमेंट्स थिया, उन में पीपल्स पार्टी बराबर जी शरीक रही आहे इन्हनि फ़ैसिलनि में। इन करे पीपल्स पार्टी जी बि इहा ज़िम्मेदारी थिए थी त हिन वक़्तु मुल्क में जेका महांगाई आहे, जेके बिजली जा ॻरा बिल माण्हुनि खे मोकिलिया पिया वञनि, बिजली जे यूनिट्स जी क़ीमत रोज़ानो जी बुनियाद ते वधी रही आहे, उन मां का बि पार्टी पाण खे आजो करार नथी ॾेई सघे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। वाज़ रहे त पाकिस्तान गुज़िरियल केतिरे वक़्त खां मुआशी बहरान जो शिकार आहे ऐं ॾींहों ॾींहुं बजाए इन में घटिताई थियण जे इन में वाध थींदे नज़र अचे थी। हाणे सूरत हाल इहा आहे त पाकिस्तान दुनिया जे उन्हनि मुल्कनि में ॻणियो वञे थो जिन में महांगाई जो रेशो तमामु वधी चुको आहे, जॾहिं त अफ़गानिस्तान में पिणु एतिरी महांगाई न आहे जेतिरी हिन वक़्तु पाकिस्तान में महांगाई आहे। महांगाई वधण जे करे माण्हुनि जो सबर हिन वक़्तु जवाबु ॾेई चुको आहे। माण्हू रोडनि रस्तनि ते एहतजाज करे रहिया आहिनि हुकूमत जे ख़िलाफ़। माण्हू जेके आहिनि से बिल नथा भरे सघनि, बिलनि खे बाहियूं ॾियनि पिया, हुकूमत खां मुतालबो कनि पिया त महांगाई घटि करण जे लाइ हुकूमत फौरी तौर को क़दम खणे। जॾहिं त हुकूमत इन पोज़ीशन में कोन्हे त अवाम खे को रिलीफ ॾेई सघे। हुकूमत जेके मुज़ाकरात या जेके मुआहिदा गुज़िरियल हुकूमत IMF सां कया, या वेंदे वेंदे जेको 16 महीननि जी हुकूमत जा करता धरता वेंदे वेंदे जेके IMF सां एग्रीमेंट्स करे विया, उन्हनि एग्रीमेंट्स में फेर फार निगरान हुकूमत जे वस खां ॿाहिरि आहे। इन हवाले सां निगरान हुकूमत पारां IMF खे चयो वियो आहे, जेको वर्चुअल अॼु मुज़ाकरात थिया जंहिंमें IMF पारां जेकॾहिं टैक्स घटाया वञनि था त IMF पारां इन हवाले सां लिखत में प्लान तलब कयो वियो आहे त जेकॾहिं टैक्स घटाया वञनि था त पोइ वसूलियूं कहिड़ी मद में कयूं वेंदियूं। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे सीनियर इकोनॉमिस्ट रफ़ीक चांडियो साहब ज्वाइन कयो। रफ़ीक साहब भली कार, तव्हां प्रोग्राम में ज्वाइन कयो। महिरबानी। रफ़ीक साहब, तव्हांजी तमामु घणी मुल्की मुआशी सूरत हाल ते गहरी नज़र रही आहे ऐं पाण केतिरा प्रोग्राम बि करे चुका आहियूं। हिन वक़्तु जेको बहरान आहे, इन बहरान हिकिड़ी तहरीक खे जनम ॾिनो आहे ऐं इहा तहरीक आहिस्ता आहिस्ता वधंदे नज़र अचे थी सॼे मुल्क में। महांगाई ऐं ख़ासि करे ॻरनि बिजली जे बिलनि में, जंहिंमें अवाम खां वसूलियूं कयूं वञनि थियूं मुख़्तलिफ़ टैक्सिस जी मद में, छा चवंदो? ॾिसो, सभिनि काफ़ी अरसे खां वठी पाकिस्तान में इहा वधंदड़ महांगाई पंहिंजे आबोताब सां जारी आहे।
ऐं अवाम उन सॼे सां हिकिड़ी जंग में जुड़ियल आहे। उन महांगाई सां जंग कंदे कंदे ही 2018 खां वठी जेका अपवर्ड उन ते शुरू थी आहे उहा को सिधी लीक ठाहिण जे मन में न आहे, उहा बिल्कुलु अञा मथे ई वञे पई। उनजे करे माण्हुनि जी जेका ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी बिल्कुलु गुज़ारणु नामुमकिन जे क़रीब थी वई आहे। हिन वक़्तु जेके IMF जा मुआइदा थियल आहिनि उन्हनि मुआइदनि में एनर्जी प्राइसिस वधणियूं आहिनि, उन्हनि में जेके पेट्रोल जी प्राइसिस वधाइणियूं आहिनि, सब्सिडीज़ ख़तमु करणियूं आहिनि, इहो सभु कुझु करे त सघिजे थो, पर उनजी कास्ट इहा आहे त जेको ग़रीब माण्हू आहे उनजी इनकम में को इज़ाफ़ो न पियो थिए। उनजी इनकम एतिरी पोइते पियल आहे, अञा पोइते खां पोइते वञे पई। उन सूरत हाल में जेके शयूं ज़रूरी ज़िंदगी लाइ उन्हनि शयुनि ते वधीक टैक्सिस लॻाइण, वधीक उन्हनि जा अघु वधाइण, वधीक उन्हनि खे छेड़छाड़ करण सां माण्हुनि जेका ज़िंदगी आहे उहा नामुमकिन थी वई, जंहिंजे करे माण्हू रोडनि रस्तनि ते थी विया आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त महांगाई जेका आहे उहा सॼी दुनिया जी कोरोना खां पोइ हिकिड़ी वर्ल्ड ओवर फिनोमिनन आहे, पर उन जो पाकिस्तान जेको आहे उन धारा तहत न आहे। पाकिस्तान जी जेका मिसमैनेजमेंट आहे उहा पाकिस्तान खे ॿोड़ण तरफ़ वठी वञी रही आहे। ऐं उन में सभिनी हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो त का ख़ातिर ख़्वाह कंहिं कदम तरफ़ न खयो वियो आहे, कदम जंहिं तरफ़ माना का ठीकु डायरेक्शन हुजे, पर अञा बि पाकिस्तान ग़लति डायरेक्शन वञी रहियो आहे। कल्ह बि ग़लति डायरेक्शन में हो, अॼु बि ग़लति डायरेक्शन में आहे। त IMF सां मुआइदा कंदो, महांगाई तव्हांजो जेको स्ट्रक्चर आहे उनखे ॿेड़ो ॿोड़े छॾींदी। IMF सां मुआइदो न कंदो त तव्हां इम्पोर्ट जा बिल नथा भरे सघो पिया, बैलेंस ऑफ पेमेंट तव्हांजो ख़राबु आहे, तव्हां वरी डिफॉल्ट कयो। तव्हां ॿिन्ही तरफ़नि खां पाकिस्तान हिकिड़ी डिफॉल्ट वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सो मां सम्झां थो त हिन में तमामु घणा मसइला आहिनि हिनखे ठीकु करणु। फौरी तौर ते हिन में का ठीकु थियण जी ॻाल्हि नज़र न पई अचे त को अवाम खे रिलीफ मिलंदो ऐं का स्टेबिलिटी ईंदी। जी रफ़ीक साहब, आवाम खे रिलीफ कीअं मिली सघे थो? हुकूमत चई चुकी आहे त जेको डार साहब वेंदे वेंदे जेको एग्रीमेंट करे वियो IMF सां, उन एग्रीमेंट तहत अवाम खे को रिलीफ ॾेई नथो सघिजे। अञा वधीक जेको आहे ॿ रुपया कुझु पैसा बिजली जे यूनिट जी क़ीमत में वाध जे हवाले सां दरख़्वास्त ॾिनी वई आहे ऐं 31 तारीख़ ते 1 तारीख़ ते असांखे पेट्रोल जी क़ीमतूं वधंदे नज़र ईंदियूं, जॾहिं त इन हवाले सां हुकूमत पारां IMF सां वर्चुअल मुज़ाकरात बि कया विया। निगरान हुकूमत जा इख्तियार तमामु घणा महदूद हुजनि था। ज़ाहिर आहे हिकिड़ी इलेक्टेड हुकूमत कोन्हे, अवामी मैंडेट जी हुकूमत कोन्हे का आयल जंहिंसां को दोस्त मुल्क मदद कनि, को ॾेती लेती थिए या कोई सिफारती या ॿिया जेके मामला थी सघनि। निगरान हुकूमत हिन वक़्तु तमामु घणे बहरान खे फेस करे रही आहे, जेका तहरीक शुरू थी चुकी आहे। ज़ाहिर आहे माण्हू सुभाणे अॼु माण्हू बिल साड़ीनि पिया, सुभाणे माण्हू ॿियनि मदनि में टैक्स ॾियण खां इनकार कंदा, टोल टैक्स न ॾींदा। त तव्हां सम्झो था त सूरत हाल हाणे इन तरफ़ वेंदे नज़र अचे थी या हुकूमत वटि अञा के ऑप्शन्स आहिनि? बिल्कुलु तव्हां सही सवाल कयो आहे त निगरान हुकूमत जी जेकी कैपेसिटी आहे उनखे जेकॾहिं असेस कजे थो त असांखे नज़र आयो त हिकिड़ो इमरान ख़ान जी जेका हुकूमत हुई उनजी कैपेसिटी जा सीरियस मसइला हुया इकोनॉमी खे ठीक करण में, उहा जंहिं तरफ़ वञी रही हुई। उन खां पोइ जेका PDM हुकूमत आई उन्हनि सिर्फ़ु जेका आहे सा फायर फाइटिंग कई ऐं उन्हनि जेका बाहि भरियल हुई मुल्क में उनखे थोरो विसायो ऐं उनखे, पर उनजी तपिश ऐं गरमाइश अञा ताईं मौजूदु आहे। उन मथां जेका हीअ हुकूमत आई आहे काकड़ साहब वारी हुकूमत, इन हुकूमत जी कैपेसिटी जा सीरियस इशूज़ आहिनि। उन करे इहे हिन कॉम्प्लेक्स क़िस्म जा मैटर्स जेके आहिनि उनखे हल करण जी पोज़ीशन में कोन्हनि के। इन करे मां नथो सम्झां अवाम खे कंहिं बि रिलीफ मिलण जो को बासरो आहे। बुनियादी तौर ते छा थियो आहे त पाकिस्तान जेको आहे जॾहिं IMF सां मुआइदनि बाबति ॻाल्हि ॿोल कई पई त पाकिस्तान ऑलरेडी उन खां पहिरीं जो टेबल ते वेहनि IMF सां पंहिंजी तमामु वीकेस्ट पोज़ीशन ते बीठा हुया। हाणे तमामु हेठि सतह ते बीहण खां पोइ जॾहिं टॉक जी टेबल तव्हां वेहो था त पोइ तव्हांजी मर्ज़ी नथी हले। इवन तव्हां चाहियो बि था पिया त बाबा असां हीअ नथा करे सघूं पिया त तॾहिं तव्हां नथा करे सघो। उते हिकिड़ो कन्विंसिंग पावर खपे ऐं तव्हांखे वॾा इकोनॉमिस्ट खपनि जेके इहे आर्ग्यूमेंट कनि IMF जे उन्हनि खे बि कन्विंस कंदा त बाबा माण्हुनि जी हालत हीअ आहे, उनखे जेकर कयो था त तव्हां इनखे मुल्क खे हिकिड़ी ॿी धुबड़ में विझंदो। इहा ॻाल्हि जेकर कन्विंस कजे हा। पर डार साहब छो त इकोनॉमिस्ट कोन्हे को, उहो शरीफ़ फैमिली जो माइट आहे ऐं अकाउंटेंट आहे, उन करे हुननि खे इन्हनि ॻाल्हियुनि जी कान्हे का, हुन में सुल्तान राईपणो घणो आहे। इन करे इहा सॼी सूरत हाल हिन वक़्तु उते बीठी आहे जिते हुनजो तकिड़ो कोई फिक्स कोन्हे को।
मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त मां हिन वक़्तु एज़ ए इकोनॉमिस्ट जो ॾिसी रहियो आहियां त पाकिस्तान वधीक मुश्किलातुनि जो शिकार थींदो पियो वञे ऐं वेझनि कुझु ॾींहंनि में अञा वधीक मुश्किलातुनि जो शिकार रहंदो ऐं अवाम अञा ताईं इन सूरत हाल खे भोॻींदो ऐं पोइ मुमकिन आहे त इहो हिकिड़ी अरब स्प्रिंग वांगुरु हिकिड़ी सूरत हाल खे ॾिसो तव्हां पॉलिटिकल पार्टी का बि कान्हे का कंहिं बि सियासी पार्टी जी का हुनखे चुरचना सियासी पार्टियूं सभई हिन वक़्तु प्रो इस्टेब्लिशमेंट आहिनि या इस्टेब्लिशमेंट सां पगूं नथा वठणु चाहिनि पर माण्हू पंहिंजो पाण निकिरी आया आहिनि हीअ ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे अहिड़ी सूरत हाल में का बि सियासी पार्टी कान्हे जेका लीड करे हाणे इहो मसइलो जेकॾहिं पर ॾिसो पेट्रोल जूं प्राइसिस अञा वधणियूं आहिनि ऐं अञा हिननि जूं प्राइसिस जेके वधणियूं आहिनि बिजली जूं IMF जी कंडीशन इहा आहे जो उनखे तव्हां जेको मुआइदो कयो आहे उन तां ज़रो फिरो था त हू तव्हांजा पैसा ज़ब्त करे छॾींदा किस्तूं न ॾींदा इहा हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल आहे जंहिं सूरत हाल मां निकिरण जी प्लानिंग 10 साल अॻु खपंदी हुई पर का प्लानिंग न कई वई हाणे प्लानिंग न थियण जे करे तव्हां अॼु उन जाइ ते बीठा आहियो जिते तव्हां अॻिते था वञी सघो न पोइ था वञी सघो पिया सो इहा ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे जी रफ़ीक साहब आख़िरी सवाल तव्हां खां त IMF सां अॼु जेका वर्चुअल मुज़ाकरात थिया आहिनि जंहिंमें IMF पारां लिखत में प्लान वरितो वियो आहे त भई तव्हां ॿुधायो त जेकॾहिं असां इहे टैक्सिस घटायूं था त पोइ इन्हनि जी उगाड़ी कहिड़े तरीक़े सां थींदी जेके वसूलियूं थियणियूं आहिनि जेको टारगेट आहे जेको हदफ़ आहे उहो कहिड़ी किथां वरितो वेंदो कीअं वरितो वेंदो छा हुकूमत कन्विंस करे सघे थी मुतमइन करे सघे थी ज़ाहिर आहे ये सभु फ़ैसिला हाणे अवाम मुकमल IMF जे रहमो करम ते आहे मुल्क जे अवाम जा फ़ैसिला हाणे IMF करे सघे थो त हुकूमत सेटिस्फाई करे सघंदी IMF खे कन्विंस करे वठ सघंदी बिल्कुलु बि न छो त कन्विंस करण जी का गुंजाइश कान्हे का पाकिस्तानी टीम जेका हिन वक़्तु आहे या एतिरी महारत रखंदड़ बि न आहे ऐं ॿियो इहो आहे त हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त IMF हिकिड़ो साम्राजी इदारो आहे IMF को मुल्कनि जो दोस्त इदारो कोन्हे को IMF जेतिरा मुल्कनि जेतिरनि जी इकोनॉमी जेतिरियूं तबाह कयूं आहिनि उन घटि इकोनॉमीज़ खे IMF बहितर करण में कामयाबी थी आहे तव्हांखे मां ॿुधायां त जोसेफ स्टिग्लिट्ज़ हिकिड़ी तमामु घणी किताबनि जी सीरीज़ लिखी आहे जेको जोसेफ स्टिग्लिट्ज़ बिल क्लिंटन जो इकोनॉमिक एडवाइज़र हुयो ऐं कोलंबिया यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहे नोबेल प्राइज़ लॉरेट आहे हुनखे नोबेल प्राइज़ मिलियल आहे इकोनॉमिक्स में ऐं उहो नोबेल प्राइज़ हासिलु कंदड़ माण्हू आहे जेको हिननि ते तमामु ओपनली लिखंदो रहियो आहे हिन जो चवणु इहो आहे त हीअ जेके IMF आहे ऐं वर्ल्ड बैंक आहे इन्हनि इकोनॉमीज़ खे डिस्ट्रॉय करण जो वधीक कमु कयो आहे छा IMF वारा इहा ॻाल्हि ॾिसी नथा सघनि तव्हांखे यादि हूंदो त जेका आहे का परे जी तारीख़ न आहे कुझु ई साल अॻु जी ॻाल्हि आहे त यूनान में जॾहिं इहे क्राइसिस आया हुआ त यूनान जो जेको सदर हुयो उन चयो त मां रिफ्यूज़ थो कयां मां IMF सां कोन ॻाल्हाईंदुसि भले असां जेको बि थिए थींदो ऐं उन खां पोइ उनखे डील करायूं वयूं जीअं बि करे जर्मननि ऐं उन्हनि हुकूमतुनि EU हुकूमतुनि कन्विंस कयो ऐं कंहिं हिसाब सां त IMF जो हिन वक़्तु पाकिस्तान ते जेको रवैयो आहे उहो तमामु सख़्तु आहे ऐं उनजो सबबु सिंपल इहो आहे त पाकिस्तान जेका वॾे वॾो जेको स्टेक होल्डर आहे IMF में अमेरिका आहे अमेरिका जी कंहिं घणी फेवरेट पोज़ीशन में कोन्हे को का बि अमेरिका फेवर ॾियण जे लाइ पाकिस्तान खां के बि जेके शयूं नेगोशिएट कंदा ऐं नुक़्तनि ते वेंदा आहियूं उनजो असरु पवंदो सो मां सम्झां थो त IMF वारी पाकिस्तान जी डील तमामु घणे ख़तरे जो शिकार थी सघे थी जेकॾहिं ईअं ई पुश ॾिनो वियो हुकूमत जे तरफ़ां त जी वॾी महिरबानी रफ़ीक चांडियो साहब तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो नाज़रीन सीनियर इकोनॉमिस्ट रफ़ीक चांडियो सां गॾु हुननि जो चवणो हो त मौजूदा सूरत हाल में जिते सॼे मुल्क में अवाम महांगाई जे ख़िलाफ़ एहतजाज करे रहियो आहे उते हुकूमत इन पोज़ीशन में कोन्हे त अवाम खे को रिलीफ ॾेई सघे जॾहिं त IMF खे कन्विंस करण जी कैपेसिटी मौजूदा हुकूमत में नज़र नथी अचे चई सघिजे थो त मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे इहो जेको बहरान आहे इहो हिकिड़ो बंदि गिटीअ में अची बीह रहियो आहे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अल्लाह वाही